अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दुलाब सीज़न 2 जी वॾी अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं। अचण वारा जेका हाणे नवां ड्रामा आहिनि उन्हनि जी बि अपडेट तव्हांखे ॿुधाईंदासीं हिन नंढिड़े वीडियो में। हिनखे आख़िर ताईं ॾिसंदा दोस्तों, अॼु ज़बरदस्त बहितरीन मां बहितरीन अपडेट आहे। हिन वीडियो खे ज़रूरु ॾिसंदा, लाइक सब्सक्राइब शेयर बि ज़रूरु कंदा असांजे यूट्यूब चैनल खे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, जेको हाणे अचण वारा जेका ड्रामा आहिनि त उहे उन्हनि में 5-6 नाले वारा ड्रामा आहिनि, जंहिंमें वेरिन जी बस्ती थी वियो, पापनगर ड्रामो थी वियो, उन सां गॾोगॾु पंहिंजा वेरी ड्रामो थी वियो, जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस इहो ड्रामो नेक्स्ट आहे। उन सां गॾोगॾु दोदो ऐं वारीअ संदियूं वाटूं, माना इहे नाले वारा ड्रामा मां तव्हांखे ॿुधाया। इहे जेको आहे अचणा आहिनि। दुलाब सीज़न 2 ॿुधायो पियो वञे ईंदो पर अलॻि नाले सां, ऐं उन में नालो दुलाब न हूंदो, अदाकार बि कुझु चेंज हूंदा ऐं नालो बि ॿियो हूंदो। पोइ हाणे जहिड़ो उन ड्रामे में नालो रखियऊं उहो बि तमामु जल्द जेको आहे न उन जो वरी शूटिंग थींदी। फ़िलहालु जेको आहे न कुझु ईअं ॻाल्हियूं ज़ाहिर थियूं आहिनि जेको तव्हां सां असां शेयर कयूं था पिया। ऐं हक़ीक़त पुछो, ऐं तव्हांजी जेका कमेंट अचनि था सभु असां पढ़ूं था, ज़बरदस्त कमेंट अचनि था तव्हांजा। इहे तव्हांजा कमेंट हर कोई पढ़ंदो आहे, सिर्फ़ु असां न पढ़ंदा आहियूं। पंहिंजी क़ीमती राय कमेंट सेक्शन जे ज़रिए ज़रूरु ॾींदा कयो, ऐं असांखे ॾींदा इजाज़त। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। हिन चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब करे छॾिजो, शेयर बि कजो। इहा लिंक जेका आहे चैनल इन वीडियो जी पंहिंजे दोस्तनि ॾे। अल्लाह हाफ़िज़।